मारवी जो खितो थर पार्कर मुसलसिल चइनि ॾींहंनि खां बरसातनि जी लपेट में आहे। हिन वक़्तु थर जे मुख़्तलिफ़ हिसनि ते किथे हल्की त किथे तेज़ बरसाति जो सिलसिलो जेको उहो जारी आहे। हीअ तव्हां फुटेज ॾिसंदो हूंदो त थर जा जेके मंज़र आहिनि, कारूंजर त मुकमल तौरु वसी पियो आहे। कारूंजर में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते 3 खां 4 बरसातूं पियूं आहिनि। उनखां पोइ कारूंजर जेका जबल आहे उनजो हुसन आहे उहो निकिरी पियो आहे। कारूंजर जे चोटी ते ऐं मोरनि जा जेके टहुका आहिनि उहे ॿुधण में अचनि था त कारूंजर ते बरसाति पवण खां पोइ उन धरती आहिस्ते आहिस्ते पंहिंजी साई चादर ओढ़णु शुरू करे छॾी आहे। उन सां गॾु जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त मारवी जो खूह, त मारवी जे खूह जी जेकासे इर्द गिर्द जेके उतां जा जेके रहवासी आहिनि उहे बि तमामु घणा ख़ुशि नज़र अचनि था। ऐं थर जी जेका मौसम आहे इंतिहाई ख़ूबसूरत थी वई आहे। थर जूं भिटूं आहिनि उहे इंतिहाई ख़ूबसूरती जो ॾेख ॾियनि थियूं। उन सां गॾोगॾु जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त कारूंजर जी हंज में जेके हज़ारे साल पुराणा क़दीमी आसार आहिनि, जंहिंमें घोड़ी जो मंदरु आहे, भोॾेसर जी मस्जिद आहे, उन खां सवाइ बाक़ी ॿिया जेके मंदर आहिनि, क़दीमी माग आहिनि, उहे जेका ज़बून हाली जो शिकार थी विया आहिनि। उन्हनि जी मरमत न थियण जे करे हीअ भोॾेसर जी मस्जिद ऐं घोड़ी जो जेको मंदरु आहे, इन जी जेका ख़ूबसूरती आहे उन में घटिताई थींदे नज़र अचे थी। त मारवी जो खूह आहे जेका हीअ तव्हां मंदरु ॾिसो पिया, कल्चरल सेंट्रल आहे जेको ठहियो आहे। उनखां पोइ उनजी वरी सार संभाल न आहे लही, उनजे करे उहे हिन वक़्तु पंहिंजी अॻी जेका ओज आहे उहो विञाए चुका आहिनि। कारूंजर जा जबल उन्हनि तां बरसाति पवण खां पोइ पाणी जा जेके नदियूं आहिनि उहे वहंदे नज़र अचनि। हीअ कारूंजर जा मंज़र आहिनि। कारूंजर फोटोग्राफी पेज त असां दोस्त दिलीप परमार जे तावन सां उतां खयां आहिनि। पर बरसातूं पवण खां पोइ हीअ नंढड़ा जेके मासूम ॿार आहिनि उहे मिटी जा घरड़ा ठाहे रांदि कंदे नज़र अचनि था ऐं इंतिहाई ख़ूबसूरत हीअ घर तव्हांखे ठहियलु नज़र अची रहियो आहे। उन सां गॾोगॾु जेके मोर पखी आहिनि उहे बरसाति पवण खां पोइ ऐं मिठियूं ॿोलियूं ॿोलींदे नज़र अचनि था। कारूंजर ऐं थर जी भिटनि ते जेका हीअ मोरनि जा जेके टहुका आहिनि उहे बि असांखे ॿुधण में अचनि था। त थर वसी पियो आहे। थर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते हीअ फुटेज तव्हां ॾिसो था त तेज़ बरसाति पई आहे, किथे हल्की बरसाति पई आहे। त थर जी मौसम इंतिहाई ख़ूबसूरत थी वई आहे। हिन वक़्तु बि मौसम जेका उहा जुड़ाली आहे ऐं वक़फ़े वक़फ़े सां हल्की हल्की जेका बरसाति आहे उनजो सिलसिलो आहे उहो बि जारी आहे।